आउज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल कॉलोनी नंबर 1 जे तरफ़ां उस्ताद इनायतुल्लाह लाशारी तव्हां सभिनी शागिर्दनि खे ख़ुशामदीद चए थो। प्यारा ॿारो, असां क्लास 6 जो क्लास 6 सब्जेक्ट साइंस जो बाब पहिरियों पढ़ंदासीं, जंहिंजो नालो आहे ॿूटनि ऐं जानवरनि जे घरनि जी तरतीब। प्यारा ॿारो, असां जॾहिं पंहिंजे चौधारी नज़र दौड़ाईंदासीं त असांखे बेशुमार मादे जूं ठहियल शयूं नज़र ईंदियूं। इहे मादे जूं ठहियल जेके शयूं आहिनि उन्हनि उहे ॿिनि क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि। हिकु हूंदा आहे ग़ैर जानदार, ॿिया हूंदा आहिनि जानदार। ठीकु आहे पुटु। हाणे जेकॾहिं असां क्लास में वेठा आहियूं त असांजी इमारत, फर्नीचर ऐं प्लस में चौधारी जेके गाॾियूं आहिनि इहे सभु जो सभु छा आहिनि, ग़ैर जानदार आहिनि। ठीकु आहे। असां जॾहिं क्लास खां ॿाहिरि नज़र दौड़ाईंदासीं त असांखे या त छा मिलंदा, जानवर मिलंदा, या वरी छा मिलंदा, ॿूटा मिलंदा। प्यारा ॿारो, ॿूटा ऐं जानवर जानदारनि जा क़िस्म आहिनि। ॿूटा असां वटि सब्ज़ी जा, अनाज जा ऐं मेवनि जा थींदा आहिनि। जानवरनि में असीं इंसान बि शामिल आहियूं, पाणी में रहंदड़ जानवर बि शामिल आहिनि, ख़ुश्की ते रहंदड़ जानवर बि शामिल आहिनि। हाणे असां पढ़ी आहियूं त असांजी चौधारी ॿिनि क़िस्मनि जूं शयूं मौजूदु आहिनि। हिकु आहिनि जानदार, ॿिया आहिनि ग़ैर जानदार। हीअ आहिनि ग़ैर जानदार, ॿिया आहिनि जानदार। चए थो जानदार जेके बि असांजी चौधारी मौजूदु आहिनि उन्हनि जी कद, बुत, काठ मुख़्तलिफ़ थिए थी। कद, बुत, काठ, ख़ासियतूं सभु मुख़्तलिफ़ थियनि थियूं, पर उन्हनि में हिकिड़ी शइ मुश्तरक हूंदी आहे। उहा कहिड़ी शइ जेका इन सभिनी में हिकु शइ मुश्तरक हूंदी आहे, माना सभिनी में हिकु ई उहा ख़ासियत कहिड़ी आहे। चए थो इहे सभु जानदार शयूं सेल यानी जीव घड़नि जूं ठहियल आहिनि। ठीकु आहे। हाणे चए थो ॿूटा जेके आहिनि उन्हनि जा जीव घड़ा मुख़्तलिफ़ हूंदा, जानवर जेके हूंदा उन्हनि जा जीव घड़ा मुख़्तलिफ़ हूंदा। पर असांखे ख़बर पइजी वई त इहे सभु जा सभु जेके जानदार आहिनि इहे सभु जा सभु छा जा ठहियल आहिनि, सेल यानी जीव घड़नि जा ठहियल आहिनि। हाणे चए थो पुटु जानदार ग़ैर जानदार छा जा ठहियल आहिनि। असां इहो पढ़ंदासीं त ग़ैर जानदार जेके आहिनि उहे एटम ऐं मालिक्यूल जा ठहियल आहिनि। ग़ैर जानदार एटम ऐं मालिक्यूल जा ठहियल आहिनि। पर जेके जानदार आहिनि उहे ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि, ॿूटा ऐं जानवर। इहे सभु जा सभु छा जा ठहियल आहिनि पुटु, सेल यानी जीव घड़नि जा ठहियल आहिनि। अॼु असां पढ़ी आया आहियूं त जेके बि असांजी चौधारी जानदार मौजूदु आहिनि उहे सभु जा सभु सेलनि जा ठहियल आहिनि यानी जीव घड़नि जा ठहियल आहिनि। सुभाणे असां जीव घड़े जे बारे में पढ़ंदासीं। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।